दाल दिगारी में शाहीन पब्लिक स्कूल हाजी अब्दुल रशीद लगारी में कोशिश कावश KTN मीडिया ग्रुप के तरफा सकाफ़ती ॾींहुं सिंध में धारिया नामंजूर आहे जी सिर हेठि मल्हाइण वारे ऐलान बाद शाहीन पब्लिक स्कूल हाजी अब्दुल रशीद लगारी में एक पुरवकार शानदार सकाफ़त जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। स्कूली शागिर्दनि सकाफ़ती वेस ओढ़े प्रोग्राम में शिरकत कई। शागिर्दनि सिंधी गीतनि ते रक़्स कयो, टेबलोज़ ख़ाका पेश कया। शागिर्दनि सिंधी तक़रीरूं करे सिंध अमन के बेहतरीन लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन सां गॾु प्रोग्राम में हथ सां टुक ते ठहियल रेलियुनि जे पखनि ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जो पिणु नुमाइश कई वई। स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां स्कूल जे चौदीवारी खे ख़ूबसूरत रंग बरंगी रेलियुनि सां ई सिंगारियो वियो। सकाफ़ती प्रोग्राम में स्कूल के अॻवान आसिफ रशीद लगारी, अब्दुल कदीर पिताफ़ी, करीम बख्श पिताफ़ी, फिदा हुसैन पिताफ़ी, उस्ताद लुत्फ़ अली लगारी, सहाफ़ी मोहसिन अली पिताफ़ी, हनीफ मलाणो ॿियनि शिरकत कई। उन मौके ते स्कूल इंतिज़ामिया जे अॻुवान आयल महिमान ख़िताब कंदे चयो त इक़्ता सकाफ़ती ॾींहुं असीं ई जीअं मल्हाईंदा आहियूं। उन्हनि चयो त कोशिश कावश KTN मीडिया ग्रुप जे ऐलान सिंध में धारिया नामंजूर आहे सिर हेठि मल्हाइण वारे ऐलान जी आजियां कयूं था। असां बि उहो चाहियूं था त असांजी सिंध धारियनि जी लोध खां पाक हुजे। उन्हनि चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। उन्हनि खे ज़िंदा रखण लाइ असीं सभिनी खे हिक थी वारसी करणी पवंदी। उन्हनि चयो त कोशिश कावश KTN मीडिया ग्रुप जे सॾ ते असीं सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। जीअं असांजे नौजवान नस्ल खे ख़बर हुजणु घुरिजे त सिंध सकाफ़त टोपी अजरक सां आहे। पूरी दुनिया खे ख़बर पवे त असांजी सिंध जी सकाफ़त केतिरी पुराणी आहे। उन्हनि चयो त सिंध धारियनि जी लोध सां भरी पई आहे, जन खे निकाली ॾियणु असां सभु सिंधवासियुनि जो फ़र्ज़ु आहे। असां हिक ॿिए मां नफ़रत ख़तमु करे एके इतिहाद जो वचन कयूं, जीअं असां धारियनि की लोध खे रोके सघूं, सिंध जे हक़ीक़ी वारिस थी सघूं। स्कूल इंतिज़ामिया चयो त 7 डिसंबर ते असां कोशिश KTN कावश मीडिया ग्रुप सां गॾिजी सकाफ़ती एकता ॾींहुं वॾे जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। जॾहिं त स्कूल इंतिज़ामिया हाजी अब्दुल रशीद लगारी जी प्रिंसिपल उस्ताद अमजद लगारी तरफ़ां ई प्रोग्राम में आयल महिमाननि सहाफ़ियुनि खे सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। मोहम्मद अली पिताफ़ी, कोशिश डिजिटल न्यूज़, दाल दिगारी।